जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं सोबोदरो खां ज़फ़र अली मलाह जी। सोबोदरो में पेशावर साने ख़िलाफ़ सोबोदरो में शिया जामिया मस्जिद खां शिया उलमाए काउंसिल सैयद मोहसन अली नकवी, सैयद अहमद अली शाह बुखारी, सैयद जुम्मन अली शाह ऐं मजलिस वहदत मुस्लिमीन मौलाना सफ़दर अली मलाह जन जी अॻुवाणी में तालका प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में वॾे तादाद में माण्हुनि, सियासी समाजी माण्हुनि ऐं शहरनि शिरकत कई। उन मौक़े ते रैली में शामिल अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त शीयनि जो क़त्लेआम बंदि कयो वञे ऐं बेगुनाह पेशावर मस्जिद इमामिया में शहीद थियलनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे सरियाम फांसी ते चाढ़ियो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि भरपूर एहतजाज कयो वेंदो। Taliban!